आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, 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 ऐं खाक खे सोन बणाइण। जिए सिंधी ॿोली ऐं गुड मॉर्निंग। उमेद त दादा ख़ुशि हूंदव। अच्छा, कुझु ॾींहं पहिरीं मां पोस्ट रखियमि ग्रुप में, पर अफ़सोस सां थो चवणो पए त कंहिं जवाबु उन ते ॾिनो ई न आहे। हाणे बज़ाहिर त असां जाम मां इहो लफ़्ज़ ॿुधुमि संस्कृत। हाणे मां इहो पुछणु थो चाहियां त संस्कृत जो वजूद किथां खां स्टार्ट थो थिए। माना अगरि पोइ ते असां वञूं, चवंदा न भई हीअ संस्कृत जी ॿोली आहे, हीअ जेके आहिनि अखर संस्कृत मां वरितल आहिनि, या अहिड़ा ॿोल असां ॿुधूं था। त मां आख़िर संस्कृत आहे कहिड़ी भला? मां इनखे हूअं बज़ाहिर त मां सम्झां थो त हीअ का तारीख़ी ॻाल्हि आहे, या पुराणी, या तमामु क़दीम खणी चइजे, ठीकु आहे, उहो त मां सम्झां थो हिन जी माना। पर मां चवां थो त हीअ आहे छा, ऐं हीअ किथां खां हिनखे असां ॻणप शुरू कयो, स्टार्ट किथां खां कयूं? मतिलबु अॼु खां 2000 साल पोइ ते, 4000 साल पोइ ते, या इन खां वधीक 7000 साल पोइ ते, या 1500 साल पोइ ते, 1400 साल पोइ ते, 2000 साल, मतिलबु हीअ किथां खां असां ॻणियूं त हिनखे किथां खां स्टार्ट कंदासीं, ऐं इन जी मीनिंग छा आहे असल में, छा इहो इन जो वर्ड जो माना छा आहे, संस्कृत में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अचनि थियूं, त इन जे बारे में मां पुछणु थो चाहियां। मतिलबु इहा आहे कहिड़ी भला? सो महिरबानी करे दादा, जे लिखो त भली इंग्लिश में लिखिजो, जे न त मां चवां थो त मुंहिंजी दिलि जी ख़वाहिश आहे त तव्हां ऑडियो मूंखे ॿुधायो पंहिंजो आवाज़ में। जेकर न तव्हां सां के दोस्त वेठा आहिनि साम्हूं, त पोइ ठीकु आहे, टाइप करे मोकिलियो, पर पोइ इंग्लिश में करे मोकिलियो त मां वरी उनखे ट्रांसलेट करे वेंदुमि। वॾी महिरबानी। संस्कृत जो मतिलबु सन माना सुठो, ऐं कृति माना जेको ठाहियो वियो आहे। सो जे इंग्लिश में चइजे त फाइनली स्ट्रक्चर्ड। त संस्कृत जेका ॿोली आहे, सा ठहियल ॿोली आहे। इन खां पहिरीं ॿियूं ॿोलियूं जेके हुयूं, उन्हनि खे ध्यान में रखी पोइ जेके असांजा ॿोलीअ जा, भाषा जा जेके चइजनि साइंटिस्ट हुआ, त उन्हनि वरी पंहिंजी हिकिड़ी ॿोली ठाही। इनखे बि घटि में घटि 5-6 हज़ार साल थिया हूंदा। ऐं उन खां पोइ जेका संस्कृत ॿोली पहिरीं जेका ठही आहे, जेको वेदनि जी ॿोली जंहिंखे चइजे, त उन जी लिपि, उहा जेका ॿोली आहे, उहा कहिड़ी लिपि में लिखंदा हुआ, उन जे बारे में एतिरी ख़बर कान थी पए। पर इन लिपि खे हींअर चवनि था त उन खां पोइ जेका पहिरीं लिपि आहे, उन खां पोइ जेका लिपि ठही आहे, सा आहे ब्राह्मी। हाणे ब्राह्मी लिपि खां पोइ घणेई ॿियूं लिपियूं ठहियूं आहिनि। तंहिंमें जेके पाली लिपि, बाली जी लिपि आहे, घणेई लिपियूं ठहियूं आहिनि उन ब्राह्मी लिपि मां। इन ब्राह्मी लिपिअ मां जेके सिंधी आहिनि, जेके सिंधी असीं चऊं त घटि में घटि 2000-2500 साल थिया हूंदा, त उन्हनि वरी पंहिंजी हिकिड़ी लिपि ठाही हुई, जंहिंजो निशान जेके आहिनि से मिलनि था वाणकाई ऐं कहिड़ी, मूंखे सम्झ में इहा अखर कोन थो अचे, पर हटाई या छा चवंदा, मुंहिंजे फादर खे इहो, बाबा खे इहे ॿई लिपियूं ईंदियूं हुयूं। त इन मां सम्झ में अचे थी ॻाल्हि त जेका सिंधी ॿोली आहे, सा ॿोली पहिरीं ठही आहे। हर कंहिं नेशन में, हर कंहिं क़ौम में जेका ॿोली पहिरीं ठहंदी आहे, लिपियूं पोइ ठहंदियूं आहिनि, ऐं लिपियुनि में पोइ जेको आहे सो घणेई इम्प्रूवमेंट्स वग़ैरह से ईंदियूं आहिनि। त ॿोली जेका सिंधी मूंखे हींअर जेका मां पढ़ां पियो आहे, जेका मूं थोरी घणी खोजना कई आहे, त इनखे घणेई हज़ारे साल थिया हूंदा। जंहिंखे असीं हींअर सिंधी लिपि था चऊं, इहा सिंधी लिपि कान्हे। इहा जेका आहे सा या त देवनागरी लिपि आहे, या त अरबी लिपि आहे।
सिंधी लिपि पहिरीं कहिड़ी हुई इन जी ख़बर असांखे अञा ताईं कोन थी पए, पर जेका हींअर असांखे ख़बर पए थी त जेका सिंधी ॿोली आहे उन खे लिखण लाइ जेको तमामु वेझो थो अचे सा आहे लिपि देवनागरी। देवनागरी लिपि में असीं सिंधी ॿोली खे सवली तरह लिखी सघूं था, जेको अरबी में असीं कोन था लिखी सघूं। जीअं हिकिड़ो ई जेको मां जेकर ॾियां छा चइबो आहे मिसाल, त हिकिड़ो अखर आहे अवतार। अवतार खे जे अरबी लिपि में था लिखूं त इन खे असीं अवतार पढ़ी सघूं था, अवतार बि पढ़ी सघूं था। या अवगुण, अवगुण खे जेकर सिंधी अरबी में लिखूं त अवगुण पढ़ी सघूं था, अवगुण बि पढ़ी सघूं था। त इहा जेका लिपि जेका पारसी या अरबी लिपि चऊं था, इहा ओरिजिनल लिपि कान्हे। इहा 1200 साल या इन खां घटि, पाण 1000 साल, इन खां बि शायदि घटि हुजे, 500-600 साल मस थिया हूंदा जॾहिं हीअ लिपि जेका आहे सा वधीक माण्हुनि यूज़ करणु शुरू कयो आहे। मुंहिंजे फादर जे एज में, माना सम्झो त 1910-1920 ताईं वाणकाई ऐं हटाई लिपियूं इहे हलंदियूं हुयूं। पर इहे हलंदियूं हुयूं ख़ासि करे जेके दीवान हूंदा हुआ, जेके वापारी हूंदा हुआ, उहे लिखंदा हुआ। ऐं जेके मीर हुआ, जेके ज़मींदार हुआ, मुस्लमान हुआ, उन्हनि वटि जेके ख़ासि करे अकाउंटेंट्स हूंदा हुआ, से ख़ासि करे जेके हूंदा हुआ से हिंदू हूंदा हुआ, त अकाउंट्स बि जेके आहिनि से वाणकाई ऐं हटाई में लिखंदा हुआ। इन ॻाल्हि जी ॼाण जेका मूंखे मुंहिंजे बाबा वटां मिली। त इहा ॻाल्हि असीं हींअर असांजे हिन ग्रुप में दादा प्रेम तनवानी आहे, उन त तमामु ॾाढो रिसर्च कयो आहे। ऐं मां सम्झां थो दादा प्रेम तनवानी खे तमामु वॾियूं महिरबानियूं लख थोरा, जेको असांखे जेको एॾो हिननि मार्गदर्शन कयो आहे। त संस्कृत जी संस्कृत जो जेको ग्रामर ठाहियो आहे, उन ठाहियो आहे पाणिनी, उनखे चयो उन नालो हो पाणिनी। हाणे जेको लिंग्विस्ट, मां सम्झो वॾे में वॾो लिंग्विस्ट दुनिया में नॉम चॉम्स्की, सो मैथमेटिशियन बि आहे, लिंग्विस्ट बि आहे, अञा ताईं जीअरो आहे, हयात आहे, अमेरिका में रहंदो आहे। नॉम चॉम्स्की चए थो त पाणिनी जेको आहे सो उनखे चइजे त ही इज़ द ग्रेट ग्रैंड फादर ऑफ कंप्यूटर साइंस। छो थो ईअं चए? छाकाणि त जेको हुन ग्रामर ठाहियो आहे संस्कृत लाइ, उहो ग्रामर अहिड़ी तरह ठाहियो अथसि जो मैथमेटिक जे हिसाब सां परफेक्ट आहे। ऐं हींअर नासा वारनि बि जेका आहे सा स्टेटमेंट ॾिनी आहे त संस्कृति जेको ग्रामर जेको ख़ासि करे देवनागरी लिपि जेका आहे ऐं संस्कृत ॿोली जेका आहे, सा असीं कंप्यूटर साइंस में आर्टिफिशियल इंटेलिजेंस लाइ यूज़ करे सघूं था। ऐं ॿी का लिपि कोन्हे जेका इमीडिएटली असीं आर्टिफिशियल इंटेलिजेंस में इंस्टेंटली यूज़ करे सघूं। त इहे इन बारे में घणी खोजनाऊं थियूं आहिनि। हाणे ॻाल्हि छा आहे त जिते जिते इन्वेशन कई अथनि, तुर्की हुजे या सिंध हुजे या ॿिया घणेई मुल्क आहिनि, जिते जिते इहे विया आहिनि, पहिरियों कमु जेको कयो अथनि सो असांजी लिपि खे जेको मारे छॾियो अथनि। हाणे ताईं सम्झी सघो था जे सिंध जी जेका तहज़ीब आहे, सभ्यता ऐं संस्कृति जेका आहे सा एॾी पुरानी आहे त उन खां पहिरीं अरबी लिपि खां पहिरीं कहिड़ी लिपि में लिखंदा हुआ? ज़रूरु लिखंदा हूंदा। किताबनि खे सारणु ऐं उन खां पोइ जेको आहे जेका लिपि आहे उनखे गुम करणु, त इहो जेको आहे इहो कल्चर थी वियो आहे। त जिते किथे विया आहिनि, इन्हनि इहे कम कया आहिनि। ऐं तहिड़ी तरह पारसियुनि खे ॾिसूं त पारसियुनि जी ॿोली अथनि अञा ताईं, सिंधियुनि जी ॿोली आहे, पर लिपि जेका पारसी आहे सा गुम थी वई आहे। लिपि जेका हूंदी, जंहिं लिपि में जेको आहे गाथा ज़रातुस्ट्रा जो जेके टीचिंग्स आहिनि इहे लिखिया विया आहिनि, त इहा लिपि गुम थी वई आहे सॼे ईरान में। ॿोली अञा ताईं आहे, अहिड़ी तरह सिंधी बि ॿोली अञा ताईं आहे, पर लिपि असांजी जेका ओरिजिनल सां गुम थी वई आहे। वरी त असीं ॾिसूं देवनागरी, असीं ॾिसूं ऐं पाणिनी जंहिं ग्रामर ठाहियो आहे, न नॉम चॉम्स्की चयो आहे त ही ग्रेट ग्रैंड फादर ऑफ कंप्यूटर साइंस। ऐं तंहिं करे इन लिपि में जेको आहे असीं सिंधी ॿोली
अहिड़ी तरह लिखी सघूं था जीअं केर बि सिंधी बि न ॼाणे, जंहिंखे सिंधी ॿोली न ईंदी हुजे, उहो जेकर सिंधी देवनागरी में पढ़े त इहो राइटली पढ़ी सघे थो। अवतार खे अवतार चवंदो, अवतार कोन चवंदो, अवगुण खे अवगुण चवंदो, अवगुण कोन चवंदो। त तमामु जेका छा चइबो आहे त साइंटिफिक लिपि जेका आहे सा देवनागरी। ऐं पाणिनी जेको आहे हींअर जेके लेटेस्ट खोजनाऊं थियूं आहिनि त पाणिनी जेको आहे सो सिंधी हो। उन जो सिंध जे पासे में हिते जनमु थियो आहे ऐं घटि में घटि 2000 to 3000 साल पहिरीं त इन ग्रामर ठाहियो आहे संस्कृत जो ऐं देवनागरी जो ग्रामर ठाहियो अथसि, ॿोली कान ठाही अथसि। ॿोलियूं पहिरीं इन खां पहिरीं ॿोलियूं हुयूं। त इहो मुंहिंजे बारे में, मुंहिंजे इन जेको तव्हांजो क्वेश्चन आहे संस्कृत जे बारे में, इन बारे में इहो जेको थोरी घणी जेका मूंखे सम्झ आहे मां तव्हां सां शेयर थो करियां। थैंक यू, महिरबानी। साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां बिल्कुलु बहितरीन नमूने सां सम्झाइणी ॾिनी अथव। ऐं मुंहिंजो मक़सदु बि इहो ई हुयो, असल में मां हुन सम्झणु पियो चाहियां त पंहिंजो संस्कृत किथां खां स्टार्ट आहे। तव्हां जीअं चयो त 5 खां 6 साल जे दरम्यान हितां खां ई संस्कृत स्टार्ट थिया। ऐं संस्कृत लिखण वारो बि सिंधी, छो जो हू सिंधी जे कंहिं हिकु कप में हिकु किनारे जे में रहंदो हो, उते उन इहे संस्कृत ठाहियो। ऐं तव्हां चओ त ॿोली त पुराणी आहे पर लिपियूं बि उन टाइम में ठहियूं आहिनि। ऐं वरी कुझु वक़्तु थोरे छा जे लाइ तव्हां टॉपिक खां थोरो हटी वियो, वरी लिपि ते अची वियो, ॿोली ते बि। ऐं उहा बि तमामु बहितरीन नमूने सां तव्हां सम्झायो अथव, ख़ासि करे देवनागरी। हा, तव्हां चओ पिया त मुंहिंजे पिता साहिबु जेके आहिनि उहे ॻाल्हाईंदा, उनखे चवंदा आहिनि हटवाणकी। हा, उहा जेका लिपि हूंदी हुई पहिरीं सिंध में, उहा ई हटवाणकी। ऐं हिननि जो जेको किताबु लिखियलु आहे सिखनि जो, हाणे किताब जो नालो त मूंखे ज़हन में नथो अचे, अलाए छा हुनखे चवंदा आहिनि। बहरहाल उहो किताबु हटवाणकी में ई लिखियलु आहे। ऐं बाक़ी तव्हांजी ॻाल्हि सही आहे त अॻ में इहा ई जेका लिपि हुई हटवाणकी। ऐं दादा प्रेम तनवाणी चए थो त शाह जो रिसालो बि हटवाणकी में लिखियलु हो। या उन खां पहिरीं जेको पहिरियों सिंध जो शाइर आहे, छा नालो अथसि हींअर मूंखां विसरी थो वञे ज़हन मां, त उन जी बि शाइरी जेका आहे उहा हटवाणकी में थियल आहे। त हटवाणकी लिपि पुराणी लिपि आहे इहा बि। ऐं हाणे वरी देवनागरी इहा अची वई आहे, अरबी लिपि। हा, अरबी लिपि सां ॻाल्हि करण सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि यादि अची वई त तव्हांजी ॻाल्हि इहा बिल्कुलु सही आहे त अरब जिथे बि विया आहिनि त उन्हनि पहिरीं उन्हनि जूं ॿोलियूं ख़तमु कयूं, उन्हनि जूं निशानियूं ख़तमु कयूं ऐं वरी पंहिंजो कल्चर आंदऊं। ठीकु आहे न। ऐं पोइ त जेकर तव्हांजी ॻाल्हि ॿुधी करे पोइ त मूंखे दादा प्रेम तनवाणी जी ॻाल्हि 100% सच थो लॻे त माना इहा हिकिड़ी ग़ुलामी जी अञा निशानी असां वटि आहे, जेका हिन वक़्तु मौजूदह लिपि आहे अरबी फारसी लिपि। त पोइ बिल्कुलु त हू 100% सच थो चवे त माना इहा जिते उहो जिथे विया आहिनि उहो पंहिंजी छाप छॾियूं विया अरब। त उन्हनि जो असरु जेको आहे उहो अॼु ताईं बि असां वटि मौजूदु आहे। इहा त बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, हिन में को हो न आहे। त हुननि पंहिंजो जिथे विया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि उहो ॾिसो न, हुननि जी तारीख़ इहा रही आहे, हिकिड़ी रवायत रही आहे। वॾी महिरबानी, तमामु बहितरीनु ऐं तमामु सुहिणे नमूने सां ऐं सवली सिंधी में मूंखे सम्झायो अथव। हाणे मां सम्झी वियुमि संस्कृत छा आहे, कहिड़ी बला आहे। वॾी महिरबानी दादा, वॾी महिरबानी, लख थोरा ऐं ख़ाक के सोन